नाज़रीन हेडलाइंस अवां ॾिठियूं हिते ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा आहियूं। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां जापान जे सफ़ीर मुलाक़ात कई आहे। ISPR मूजिब GHQ में मुलाक़ात दौरान ॿिन्ही अॻवाननि विच में अफ़गानिस्तान जी सूरत हाल समेत गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ऐं इलाइक़े जी सिक्योरिटी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। उन मौक़े ते आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त पाकिस्तान आलमी तौर इलाइक़ाई मामलनि में जापान जे किरदार खे क़दर जी निगाह सां ॾिसे थो। पाकिस्तान ऐं जापान विच में लाॻापन खे वधीक मज़बूत करण जा ख़्वाहिशमंद आहियूं। ISPR मूजिब जापान जे सफ़ीर अफ़गानिस्तान सूरत हाल समेत इलाइक़े में अमन अमान जे क़याम ऐं पाकिस्तान जे किरदार जी वाखाण कई आहे। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर जे हवाले सां अव्हां खे आगाह कंदा आहियूं त आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां जापान जे सफ़ीर मुलाक़ात कई आहे। ISPR मूजिब GHQ में मुलाक़ात दौरान ॿिन्ही अॻवाननि विच में अफ़गानिस्तान जी सूरत हाल समेत गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ऐं इलाइक़े जी सिक्योरिटी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। उन मौक़े ते आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त पाकिस्तान आलमी तौर इलाइक़ाई मामलनि में जापान जे किरदार खे क़दर जी निगाह सां ॾिसे थो। पाकिस्तान ऐं जापान विच में लाॻापन खे वधीक मज़बूत करण जा ख़्वाहिशमंद आहियूं। ISPR मूजिब जापान जे सफ़ीर अफ़गानिस्तान सूरत हाल समेत इलाइक़े में अमन अमान जे क़याम में पाकिस्तान जे किरदार जी तारीफ़ कई आहे।